ख़बर ही नथी पवे सरदार शाहज़ेब खे कंहिं मारियो। न पुलिस खे ॻाल्हि समझ में थी अचे, न वरी असांखे ॻाल्हि समझ में थी अचे। ऐं खुद सरदार शाह ज़मान खे भी ख़बर नथी पवे। लाहौर साईं, सरदार जी दुश्मनी बंगुल ऐं दरिया खान सां। दुश्मन इन्हनि खां परे न आहे। तव्हां कुझु बि चओ, पर मूंखे पक आहे त शाहज़ेब जो कातिल शहमीर आहे। लाहौर साईं, शाहज़ेब जे क़त्ल सां शहमीर खे ई फ़ाइदो पवंदो, छो जो हुन जी मिल्कियत जो वारिस शहमीर ई आहे। बेशक बगन, हाणे वारिस शमीर आहे। मुंहिंजो शक भी अठाना शमीर ॾांहुं आहे, पर अलाए छो पक नथी थिए। इहो इन करे जो शमीर खान में एतिरो ज़मीन आहे जो शाहज़ेब सां उहो विड़ी सघे। हा मज़र, पर अलाए छो ख़बर ई नथी पवे त इहो कमु कंहिं कयो आहे। सिर्फ़ शक ई शक आहिनि। लाहौर साईं, कातिल जेको बि आहे, पर असांजी नज़रुनि खां बची कोन सघंदो। दोस्तो, अचो त अजायत कयूं त शाहज़ेब जे कातिलनि खे ॻोल्हे हथ कंदासीं। कातिल जो पहिरों बंगुल खान ऐं दरिया खान जी ओता खां खणंदासीं त कातिल असां खां लिकी न सघंदा। ठीकु आहे, अॼु खां पोइ जांच में लॻी वञो ऐं कातिल खे सबूतनि सां पकड़णो आहे। ठीकु आहे जलावर साईं, मां हींअर ई वञा थो। ॾाढो छोरो लापरवाह आहे। फोन बि बंदि करे छॾी अथई। सुबुह खां वठी घरां निकितो आहे, अञा ताईं घर वापसि निभागो छोरो न आयो आहे। मामा साईं, दुश्मनियूं लॻी पयूं आहिनि। अलाह ख़ैर करे किथे हाशिम या दिलावर जे हथ न अची वियो हुजे। शमीर खान अलाह ई न कंदो साजिद हाशिम खान जे रुख चढ़ंदो। त पोइ आख़िर मामा साजिद वियो काॾां? जेके माण्हू तव्हां मोकिलिया उहे बि अञा ताईं कोन मोटिया आहिनि। शमीर, लॻे थो त छोरो वापसि यूनिवर्सिटी हलियो वियो। मामा साईं, ईअं यूनिवर्सिटी कीअं वेंदो? संदसि कपिड़ा ऐं किताब त घर पिया आहिनि। त पोइ आख़िर साजिद वियो केॾांहुं? अड़े रे, चीलाटे वांगुरु छा कंदो थो अचे? इहो त ॿुधाए साजिद खान किथे आहे? पाणी पी अचां, पोइ तोखे ॿुधायां थो। अड़े छॾ पाणीअ खे, तूं सिर्फ़ इहो ॿुधाए त साजिद खान किथे आहे? साजिद खान अगवा थी वियो। छा? साजिद अगवा थी वियो? रशू, तूं होश में त आहीं? अञा उहो मां लाल ॼणियो ई नाहे जेको साजिद खान खे अगवा करे। मामा साईं, रशू सही थो चवे। शेर मथां सवा शेर पिया आहिनि। शमीर, जे साजिद खे कंहिं अगवा कयो आहे त पोइ वॾो गंद थींदो। मामा, हाणे जेकॾहिं गंद थियो त छा थींदो? दुश्मन त धको हणी वियो न। बाबल साईं, इहा ख़बर ई नथी पए त उहो केरु हो जेको अकेलो आयो ऐं शाहज़ेब खे क़त्ल कयूं हलियो वियो। ख़बर ई नथी पए केरु हो, किथां आयो ऐं केॾांहुं हलियो वियो, का ख़बर कोन थी पए। बाबल साईं, जेकॾहिं सूबेदार सुखियो असां सां सचो थिए त कातिल खे ॻोल्हे हथ करे, पर पुलिस बि असां सां सची न आहे। कातिल केरु बि आहे,
पर उहो इन बंगुल ऐं दरिया खान खां परे नाहे। मूंखे त रुपए मो सोराना शक ये शमीर में आ। बाबल साईं, जेकॾहिं तव्हांखे शक आहे त पोइ इहो शक लाहे छो नथा छॾियो? कीअं शक लाया हाशिम, कीअं शक लाया? जेकॾहिं इहो ॾोह शमीर कयो आहे न त छा बासींदो? न, कोन बासींदो। बाबल साईं, शमीर खे खंभे खणी थो अचां। जॾहिं ॿ पादर लॻंदसि न, पोइ ॾिसजांइ कीअं थो सचूं करे। हाशिम, इहो शमीर आहे न, वॾो नोत अथई, नोत। खल लाहे छॾींदेसि न, तॾहिं बि बासींदी न। न बाबा साईं, न। अवांजा सभु शक ग़लति आहिनि। मुंहिंजे मुड़ुस जो कातिल न ई शमीर आहे ऐं न ई वरी दरिया खान। त पोइ पुट तूं ई खणी ॿुधाए त मुंहिंजे जिगर जे टुकड़े शाहज़ेब जो कातिल केरु आहे? ॿुधाए न त कातिल केरु आहे? पुट तो कातिल खे ॾिठो? न बाबा साईं, न। कातिल जो मुंहुं त कारे कपिड़े सां ढकियल हुयो, पर मूंखे पूरी पूरी पक आहे त मुंहिंजे मुड़ुस जो कातिल दिलावर आहे। हा चाचा, दिलावर मूंखे हिकिड़े ॾींहुं चयो हुयो त मां शाहज़ेब खे मारे छॾींदुसि। पुट, मुंहिंजा बचड़ा, तोखे शायदि ग़लति फहमी थी आहे। बाबा साईं, इहो इकरार दिलावर मूंसां पाण कयो हुयो त हू हिकु ॾींहुं शाहज़ेब खे मारे छॾींदो। बाबल साईं, थी सघे तो मीरा सच चवंदी हुजे। मूं अॻ में बि तव्हांखे चयो हो त दिलावर जी दिलि में गिदड़ आहे, पर तव्हां मुंहिंजी हिक बि न ॿुधी। मीरा पुट, मां मञा थो दिलावर ईअं बराबरि चयो हूंदो। दिलावर ईअं नथो करे सघे, नथो करे सघे ईअं। हाशिम, तूं शमीर खां सची कराए। बाबल साईं, मां शमीर जो बिलो कयां थो, पर तव्हां बि दिलावर ते अख रखिजो। छा बाबा साईं तव्हां कानून खे हथ में खणंदो? पुट, इहा मुंहिंजी मजबूरी आहे। हिते आम तरह सां ईअं ई थींदो आहे। त पोइ जल्दी कयो बाबा साईं। मीरा ऐं ससी चाचे पले जे ॾुख में रोई रोई अंधियूं थी वयूं हूंदियूं। ठीकु आहे पुट, मां कोशिश में लॻो पियो। सरदार शाह ज़मान, तुंहिंजे पुट जे क़त्ल में मां शामिल न आहियां। मूं तुंहिंजे पुट शाहज़ेब खे नाहे मारियो, न वरी मूं मारायो आहे। मंगुल खान, इहो बयान वञी अदालत में ॾे।
मुखे छो तो बुधाई? शाह ज़मान तुझी दुश्मनी मूसा है तो तू मूसा विड़। अरे हेॾे तो मुझे पुट के छो अगवा करो आ? तुझे पुट के मुंह अगवा ना है करायो? तू कूड़ थो ॻाल्हाई शाह ज़मान। ही सरदार शाह ज़मान कोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहे। मूं तोखे चयो न त तुझे पुट के मुंह अगवा ना है करायो। 10 सालनि खां पोइ बि तुझे पुट जो अगवा मूं ते साबित थिए त पोइ जेका चोर जी सज़ा बंगुल वा मुंह जी सज़ा हूंदी। शाह ज़मान मां तोखे ॾिसी रहंदुसि। पहिरियों पंहिंजो पाण खे ॾिस। तूड़े मूंखे छा ॾिसंदे? हाँ? कहिड़ो तव्हां भई हे त छो बधो था? बस कर किथे बंदूक हुई पेट न फाड़े छॾी। मां चवां थो धमकी न ॾे। जेकॾहिं जान जो पुट आहीं त पोइ मार, जेतिरो मारणो अथई मार। भले हमरा तो वॾो गैरतमंद आ दाबा बाबा हमरा के न दे, बाकी मोचड़ा भली ढो ते हणी। अरे बाहे जेकॾहिं चिड़ी पियो न रस्ता छिनाए असांखे फट मारे हलियो ईंदो। ठीकु आहे हाजी शरीफ़, हमरा खे गार नथा ॾियो, सुभाणे कुंदाक था हणूं। त पोइ वॼाईसि, ॾिसूं त हमरा में केतिरो दम आहे। दरिया खान, मां बंगुल खान पे ॻाल्हायां। हाँ बंगुल खान, खैर तो है ना? खैर ना है दरिया खान, मुंहिंजो पुट साजिद खान अगवा थी वियो आहे। छा साजिद खान अगवा थी वियो? न बंगुल खान न, ये कीअं थो थी सघे? केरु तुझे पुट खे अगवा कंदो? बंगुल खान, अञा ताईं कंहिं मां अहिड़ो पुट ई नाहे ॼणियो जेको तुझे पुट खे अगवा करे सघे। दरिया खान, इहो सच आहे। मार पैस निभागो बनियूं घुमण वियो, उते अगवा थी वियो। अरे हिन खां पुछ तोखे कहिड़ो लाचार तूं बनियूं घुमंदो थो वती? न बंगुल खान न, तूं घबराए न। मां चाह थो पेरो खणूं था, जांच पीच लहूं था, तुंहिंजो पुट तोखे मिली वेंदो। ऐं जॾहिं ख़बर पई तुंहिंजे पुट खे कंहिं अगवा कयो आहे, जासूस ला मारो ई हिकिड़ो ख़तम। मारो कर दरिया खान, जल्दी अच। शमीर बि ॻोठ जा माण्हू वठी पेरे सां निकितो आहे। तूं बि जल्दी जल्दी अच, असां ॿई पेरे सां निकिरूं। सरदार साहब, मूंखे अफ़सोस आहे त असां शाज़िब ख़ान जे हक़ीक़ी कातिलनि ताईं अञा न आहियूं पहुची सघिया, पर असां हिमत न आहे हारी। उम्मीद आहे त जल्द कानून जा हथ कातिलनि ताईं पहुची वेंदा। राणा साहब, असांखे पुलिस जी कारकर्दगी ते मायूसी थी आहे। असां अव्हां जे उम्मीदुनि जे सहारे ते कातिल खे एतिरी छूट नथा ॾेई सघूं। मुंहिंजो पुटु शाहज़ेब त मखण माण्हू हो। हुन हितां जे माण्हुनि जी खुशहाली जे लाइ ख्वाब ॾिठा। शाहज़ेब जा दुश्मन क़ौम जा दुश्मन आहिनि। उन्हनि खे हिन धरती ते आज़ाद घुमण जो को बि हक़ न आहे। राणा साहब, कातिल ॻुझा न आहिनि। तव्हां क़ौम जे कातिलनि जो पेरो खणो, तव्हांखे शाहज़ेब जा कातिल मिली वेंदा। अव्हांखे कंहिं ते शक आहे? राणा साहब, मुंहिंजो शक इन बंगुल खान ॾे
दरिया खान दे पर घणे में घणो शक इन शमीर ते आहे। राणा साहब, दिलावर भी शक खां बाहर नाहे। राणा साहब, शक पंहिंजी जाइ ते, असांखे हक़ीक़ी कातिल हुजनि। मां नथो चाहियां त के बेगुनाह गिरफ़्तार थियनि। सरदार साहब, देर सवेर थी सके थी पर कातिल बची न सघंदा, छो त शाहज़ेब मुंहिंजो पुटु। मां हिकु पुलिस ऑफिसर न पर हिकु पीउ बणिजी शाहज़ेब जा कातिल तलाश कंदुसि। महिरबानी राणा साहब, महिरबानी। सूबेदार, हाणे ख़बर न आहे त गाॾी खाॿे पासे वई आहे साॼे? जमीर, गाॾी हिन तरफ़ वई हूंदी। वैसे टायरनि जा निशान ॾिसो केॾां था वञनि। तोशू, टायरनि जा निशान त शहर ॾांहुं था वञनि। इन जो मतिलब त पोइ रईस साजिद खान खे शहर जा शोधा लंडन जी आस से जहया